पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं फ़ैसिलाती मरहले में दाख़िल। मेमोरेंडम ऑफ इकनॉमिक एंड फाइनेंशियल पॉलिसी से मसवदे खे क़तई शक्ल ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिब IMF मिशन ऐं हुकूमती माशरती विच में ॿिए जाइज़े वारियूं ॻाल्हियूं अॼु ख़त्म थी वेंदियूं। ॻाल्हियूं कामयाब थियण जी सूरत में IMF जो एग्ज़ेक्टिव बोर्ड अप्रैल में $1 अरब 10 करोड़ जी आख़िरी किस्त जी मंज़ूरी ॾींदो। मौजूदा कर्ज़ प्रोग्राम जो मुदो ईंदड़ महीने ख़त्म थी रहियो आहे। स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो इजलास अॼु थींदो। मॉनिटरी पॉलिसी कमेटी व्याज जी शरह बाबति फ़ैसिलो कंदी। स्टेट बैंक जो पॉलिसी रेट हिन वक़्तु 22% आहे। साइफर केस में सज़ा ख़िलाफ़ PTI पार्टी शाह महमूद कुरैशी जी अपीलनि ते ॿुधणी अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में थींदी। वकील दलीलनि जी शुरूआति कंदा। अपीलूं न ॿुधण जोॻियूं करार ॾियण जी FIA जी दरख़्वास्त रद्द थी चुकी आहे। कराची जे इलाइक़े क्यामाड़ी में कचरा कुंडी मां हथायल शील पुलिस तहवील में वठी थाणे ते मुंतक़िल करे छॾिया। SSP क्यामाड़ी मूजिब जेके शेल मिलिया आहिनि उहे पुलिस खे जारी नाहिनि थींदा। उन क़िस्म जा शेल पुलिस जे इस्तेमाल में नाहिनि। वाक़े जी जांच कई पई वञे। इसराइली फ़ौज गज़ा जे रहाइशी इलाइक़नि ते बमबारी जारी। वधीक 90 फ़लस्तीनी शहीद। अल-क़स्साम रेड्स इसराइली ड्रोन खे राहे छॾियो। 4 महीननि खां पोइ इमदादी सामान जूं 13 ट्रकूं गज़ा पहुची वयूं। एमनेस्टी इंटरनेशनल जो अमेरिकी सदर जो बाइडन खां इसराइल खे हथियारनि जी फ़राहमी रोकण ऐं गज़ा में जंग बंदि कराइण जो मुतालबो। इसराइल गज़ा में हमास खां जंग हाराए चुको आहे। अॻूणे इसराइली मिलिट्री कमांडर जो इतवार खे इंटरव्यू। संदसि जमहूरियत इसराइली इलाइक़ा जंग लाइ तयारु नाहिनि। गज़ा ऐं लिबनान में जेको थी रहियो आहे इहो हिकु ॾींहुं असां लाइ नुक़सानकार साबित थींदो। व्लादिमीर पुतिन पंजो भेरो रूस जी सदारती चूंड खटे वरिती। वधीक 6 वरियनि ताईं रूस जी सदारत संभालींदो। पुतिन सदारती इलेक्शन में 87.907% वोट हासिल कया। व्लादिमीर पुतिन 2000 खां रूस जो हुक्मरान आहे। हिकु भेरो वज़ीर आज़म बि रही चुको आहे। रेती मक़बरा थियल नौजवान जे ज़ंजीरनि सां जकड़ियल वीडियो वायरल। धाड़ेल कोर्ट सब्सेल जे रवासे व्यास चाचर जे वारसनि खां 50 लाख रुपया भंग तलब करे वरितो। मुखबी जे वारसनि जो चवणु आहे त ग़रीब मिसकीन आहियूं, भंग जी रक़म अदा नथा करे सघूं। पुलिस इख़्तियारू नोटिस वठी मुखबी खे बाज़ाब कराइनि। शेख बरक्यू वेझो पोरिये जे घर खे बाह मासूम नीगर सड़ी ज़ख़्मी। ॻोठ यार अली मरी में पोरियत महर अली जे घर में चुल्ह चिणगोथड़ सबबि बाहि लॻी। नीगर अस्पताल मुंतक़िल। बाहि लॻण सबबि घर में पहिरियल तरह सड़ी रख थी वियो। कोयटा ज़ियारत जागी बारखान किला चमन में गजगोड़ ऐं हल्की बरसात जी अॻती। सिंध जे ॾाखिणी इलाइक़नि में ककड़ चांहि बहण ऐं तेज़ हवा हुअण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मौसम कराची में बि ॾींहुं गरम रहंदो। गर्मी पर 30 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। ऐं 1965 जंग जे हीरो एयर कमोडोर MM आलम जी 11वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। सर्विस चीफ्स ऐं पाक फ़ौज जे MM आलम खे भेटा पेश। MM आलम 65 जी जंग में 1 मिंट खां घटि वक़्तु भारत जे 5 जहाज़नि खे निशानो बणाए किरायो हो।